नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बरों सां शेयर कंदा हलूं त नवाबशाह में सरगोदा खां कराची ईंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। हादसे में जंग वासी मासूम बाड़ी अरीब फातिमा ऐं 55 साला मुल्तान वासी जमाल अहमद फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त 25 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे तालिब हुसैन रिंद। जी तालिब हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो मुल्तान खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच नवाबशाह भरिसां खडर थाणे जी हद 0 पॉइंट वटि तेज़ रफ़्तारी सबबि कल्टी थी वई, जंहिंजे नतीजे में 10 साला मासूम अरीब फातिमा समेत 2 ॼणा मौक़े ते फ़ौत थी विया, जॾहिं त 25 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे पीपल्स मेडिकल इस्पताल नवाबशाह फौरी तौर मुंतक़िल कयो आहे। फ़ौत थियल मासूम न्याणी अरीब फातिमा जो तालुक़ु पंजाब जे शहर जंग सां आहे ऐं जमाल जो जेको तालुक़ु आहे उहो मुल्तान सां आहे, जॾहिं त मेहरान हाईवे ते वॾियुनि गाॾियुनि खे गुज़रण ते पाबंदी लॻल आहे। पर अफ़सोस उन जे बावजूदि बि पुलिस गाॾियुनि वारनि खां रिश्वत वठी मेहरान हाईवे ते वञण जी इजाज़त ॾिए थी, जंहिं सबबि ही वॾो हादसो पेश अचनि था ऐं बेगुनाह इंसानी जान जो नुक़सानु थिए थो। गॾर पुलिस जो चवणु आहे त हीउ हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। जेके ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिते उन्हनि जो इलाजु हलंदड़ ऐं हिकु न्याणी समेत 2 ॼणा फ़ौत थिया आहिनि। फ़ौतियुनि में अरीब फातिमा जंहिंजो तालुक़ु जंग शहर सां आहे, फ़ौती जमाल जो तालुक़ु मुल्तान सां आहे ऐं जेके शदीद ज़ख़्मी थियल उन्हनि जो PMC इस्पताल नवाबशाह में इलाजु हलंदड़ आहे। जी।